जय झूलेलाल। मां किशोर साजनानी जय झूलेलाल सेवा संगत समिति जो वर्किंग पार्टनर आहियां। मां तव्हां सभिनी खे इहो ॿुधाइण थो चाहियां त तारीख़ 10 अप्रैल असांजे सिंधी भाषा जो ॾींहुं आहे। इन करे असां पंहिंजी सिंधियत खे न भुलाईंदासीं ऐं असांजी ॿोली जेका सिंधी आहे उहा सॼे इंडिया में न पूरे एशिया में मशहूरु आहे। ऐं मां तव्हां सभिनी खे इहो संदेश ॾियण थो चाहियां त पंहिंजे ॿारनि खे सिंधी सेखारियो, सिंधीअ में ॻाल्हायो ऐं वापारियुनि भाउरनि सां बि सिंधीअ में ॻाल्हायो। ऐं ॿियो त 11 अप्रैल आर्तवार जे ॾींहुं असांजो स्पेशल ॾींहुं आहे सिंधी जो दाल पकवान। दाल पकवान ॿुधी करे वात में पाणी अची वेंदो आहे, ईअं लॻंदो आहे त असां हाणे ई दाल पकवान खायूं। मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे तव्हां सम्झो त आर्तवार जे ॾींहुं 11 अप्रैल घर घर में जिते बि सिंधी असांजा भाउर आहिनि भेनरूं आहिनि इंडिया जा सॼे एशिया में, उते हर हिकु घर में दाल पकवान ठाहिणु खपे ऐं हर हिकु पिक कढी करे सोशल मीडिया ते विझो त सिंधियत जी ख़बर पए त असां सिंधी जो आन बान शान आहे। दाल पकवान जो ॾींहुं कॾहिं न विसारिजो। ऐं तारीख़ 13 अप्रैल असांजो अष्ट देवता साईं झूलेलाल जो ॾींहुं आहे। मां तव्हां सभिनी खे विनती कंदुमि ऐं माफ़ी थो घुरां त असां कोरोना में हिन भेरे कोई बि असां प्रोग्राम न करे सघंदासीं। इन करे तव्हां सभिनी खे हथ जोड़े विनती आहे त पंहिंजे घरनि में बहिराणा कढो, छेॼ हणो, नचो टिपो ऐं ॿारनि खे बि नचायो टिपायो ऐं सभिनी खे चओ जय झूलेलाल।